थी चई काथे तूं काथे मुंहिंजो शहज़ादो अंब। ओ इहा ई ॻाल्हि त मां बि कयां थो बाबा, पर हीअ सम्झे ई नथी। मां सभु कुझु सम्झां थी, तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि न आहे वेठी। भोतार सही तव्हां वॾा आहियो, हर ॻाल्हि खे सम्झो था। हाणे जेकॾहिं अंब खटी त शादी न कई त असांजी छोकिरी बदनाम थी वेंदी। ए छोकिरी आई है, हां हीअ छोकिरी न आहे त ॿियो छा आहे, एॾी वॾी थोड़ी आहे। अरे हीअ त अम्मा आहे, अम्मा। मुंहिंजी त छा, पर मुंहिंजे अबे जी बि अम्मा अथई। हल बस हाणे बस, मज़ाक घणी थी। जेकॾहिं मुंहिंजी इज़त बदनाम थी त मां कोर्ट में वेंदमि, कोर्ट में। अकुल कर माई, अकुल कर। असां इज़त वारा माण्हू, तूं असांखे कोर्ट में छिकराईंदीअ। तव्हां इज़त वारा आहियो त असां बि इज़त वारा आहियूं। असांजी छोकिरी तव्हांजे ई करे बदनाम थी आहे, ऐं ईअं मां कॾहिं बि न थियण ॾींदुसि। अड़े कुकड़िया पुट, छा कंदव तव्हां असांखे? करण लाइ त मां घणो कुझु कंदसि, पर इन सां मुंहिंजी न तव्हांजी बि बदनामी थींदी। इन करे शादीअ जी तारीख़ रखो ऐं इज़त सां मूंखे कुंवार बणाए हिते वठी अचो। बाबा, ओ बाबा, हीअ मुंहिंजी कुंवार थींदी। अला तूं दिलि न लाए पुट, मां वेठो आहियां। मूंखे त तूं ई क़बूल आहे साईं, जे हे इनकार करे थो त। बाबा, अबोती मुझे खातिर इहा कुर्बानी तूं ॾे बा। अला हल। ॻाल्हि त मुंहिंजी दिलि जी कई अथई, पर तूं माठ कर। हींअर हिन माई मुंहिंजो दिमाग़ फेराए छॾियो आहे। दिमाग़ त अञा मां तव्हांजो फेरायो किथे आहे। 2 ॾींहंनि में मसलो हल थी वञे। जेको बि सामान लिखी मोकिलियो आहे उहो कुंवार जे घर पुॼी वञे, न त सॼे ॻोठ में बुछड़ो कंदीमांव। हा हा ॿुधी छॾियो, इहो ई खटियो चैलेंज अथव। हालत मुक जो हणास त फेर रखांसि। बाबा, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? निभागा उन टाइम ॿुधाई हा त मिठी न खटी आहे त मां मंगणो टोड़े छॾियां हा। हीअ फशरी न थी हा। मां कहिड़ो अदा चखे ॾिठी त मिठी आया खटी आहे। तो तुंहिंजो इल्ज़ाम वरी मूं ते थो ॾिए अबा। हा, मां चयो मां त मिठी घुर, तूं खटी घुरी। हाणे मां छा कयां? हल। अब मां ने खटी ऐं मिठी जे चक्कर में मार खाई पुट। मूंखे जे ख़बर हुजे रुगी छोकिरी जे आङुर खणी मां सम्झी वञा। हे माई तोखे सम्झ में न आई, छोकिरी वठी ॾियां न। अबो 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 जी क्या बाबा, माई मूंखे हाणे सम्झ में आई आहे। मोनू कौन अचे हे सामान वठ, अॼु मूंखे सयूं त तयारु करे ॾेई। वाह ॾेडर, मां तुंहिंजी का नौकरियाणी बीठल आहियां जो रोज़ रोज़ तुंहिंजूं नयूं फरमाइशूं न। अॼु ही तयारु करे ॾे, अॼु हू तयारु करे ॾे। हल माई त अॼु का होश में ई न आहे। वञ होॾे मीरीअ वटि वञ मर, इहे दोड़ा त कढाई। मूं बस कई माई, मूं बस कई। मूंखे कुझु बि न खपे, तूं रुगो पंहिंजो होश न विञाए। करेसि दादलो, अञा वधीक करेसि। मोए खे खट ते वेही खाराए। वॾनि जी जेका इज़त कयो पयूं न, तॾहिं त पिनण में आयो। बस कर मां ॾेड, पिनण में अची पिया आहियो जो तोखां अची पिनिया हुआ न। माई, किरोड़नि जी मिल्कियत हूंदे सूंदे बि धिकनि थाबनि में आयो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो पिनण थींदो? ही मोह वात हणंदो, अंदर साड़ींदो। जेसिताईं हिनखे सटको न ईंदो न, हे सही न थींदो। पेर ड्राहे पुट किरड़, अॼु ॿई मायूं होश में न आहिनि। काॾे काॾे चाचा, काॾे तो वञी? बीहो न हिते त सयूं ठाहे तोखे चमचनि सां तयारु करे त खारायां न, पोइ वञ न। माई, इहो चमचो तूं शेरल लाइ रखी छॾ। ॾाढो खान उनखे मंडो टुंडो करे हेॾे मोकिलींदो न, पोइ इन चमचे सां तूं सॼी उमिरि वेठी शेरल खे खाराइजां। ऐं ॾिस त सही, मोह केॾो त ख़ुशि थो थिए। मोए ॾेढ खे असांजे मथां वॾी कावड़ आहे। चवे थो त हीअ रनू अॼु मरनि त सुभाणे मां सुहागण सां शादी करे अचां। अदी, इहो त ॿुधाए त अदो अरबाब काॾे वियो आहे? शेरल लाइ कुझु सोचियो अथव या न? अदी, अरबाब शेरल जे लाइ राति ॾींहुं परेशान आहे ऐं इन ई भॼ भॼा में आहे त इहो भोतार वारो मसलो हल थिए। तूं परेशान न थी। आख़िरी दा भोतार वारो आहे। इहो लॻो त हितां निकिरी हलिया हलंदासीं। छा मां, तूं मुंहिंजी शादी गुलू सां कोन कराईंदीअं? बिलोर वॾो बदनाम आहे। जेकॾहिं तो गुलू सां शादी करण जी कोशिश कई त मां गुलू खे ख़तमु करे छॾींदुसि। हाणे हे गुलूअ खे ख़तमु कंदो, निभागो कंहिं जाइ जो। छो माई खटी, तो भला मूंखे इहे सम्झो आहे छा
न न तूं त वॾो काटुको आहीं तोखां त भोता ॾाढ़ू खान भला वाईंदो हूंदो। इन में भला को शक? ॾाढ़ू खान मूंखे बंगले ते ॾिसी मुंझी पियो हो। हा साईं, जीअं ई ॾाढ़ू खान जी नज़र बिलोर जे पेरनि ते पई, पेरनि ते किरी पयसि ऐं चयईंसि, बिलोर बादशाह जेको हुकुम कंदे उएं ई थींदो। तूं भली टोकरू कर माई खटी, पर मिठी सिर्फ़ बिलोर जी थींदी, बिलोर खां सवाइ ॿिए कंहिंजी बि न थींदी। ॿुधी छॾ।